अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु? उमेदु आहे तव्हां ख़ुशि हूंदा। अलाह साईं तव्हां ते करम फ़रमाईंदो। दोस्त अॼु ॻोठ कलरीअ में अॼु आया आहियूं पंहिंजे स्कूल जी ड्यूटी। हीअ जेको सो जॻह आहे तक़रीबन 1975 जी ठहियलु आहे। हीअ कमरा, हीअ वेरांडा, हीअ जेके से सरकारी अमानत आहे। माइक्रो टावर लॻल आहे जेको तक़रीबन इन खे बि जेको सो जॻह सां गॾोगॾु इन खे बि थी विया आहिनि 40 45 50 साल खनि थी वियो अथसि। 50 साल असांखे ख़बर आहे, 50 साल हिन खे थी वियो आहे। हीअ बिल्डिंग तॾोकी ठहियलु आहे ऐं हिन बिल्डिंग में सरियो सीमेंट निजो इस्तेमालु थियलु आहे। उनखां पोइ हूअ बिल्डिंग बि इन सां गॾु आहे। इन खां परियां प्राइमरी स्कूल आहे। उहो ॾिसो वञे प्राइमरी स्कूल आहे, प्राइमरी स्कूल बिल्डिंग आहे। इहा बि 1975 जी ठहियलु आहे ऐं यूके जे एड जे तरफ़ां मिलियल हुई। उन जी रक़म जेका असां अमेरिका जा मां आयल हुई। ऐं हीअ जेको माइक्रो जेको सो आहे टावर, हीअ बि असां तमामु नंढा हुआसीं उन उमिरि में। हीअ जेको सो उन टाइम में ठहियो हो। ऐं हीअ जेका ॿी जॻह हीअ ॾिसो पिया, हीअ जेका ॿी जॻह इहा बि जेको सो हाणोके जेका असां आहे माइक्रो वारनि जी या ईअं सम्झो टेलीकॉम वारनि जी जेके टेलीफोन वग़ैरह अचनि था, कॉलूं वग़ैरह या सिस्टम जेको टेलीफोन जो आहे उहो इन में गॾु थींदो आहे ऐं क्रॉसिंग थींदी आहे। मथे पासे में हाईवे रोड आहे मथे पासे। ऐं उनखां पोइ जेको सो हिन जी चौदीवारी किरी पई आहे। चौदीवारी हिन किरी पई आहे। हिते वणकार हूंदी ॾाढी तमामु सुठी आहे। वणकार जेका त हींअर ख़तमु थी वई आहे। ऐं अहिड़े हिसाब सां जेको सो हीअ टावर तव्हांखे ॾेखारियां थो तक़रीबन 400-500 फुट 400-500 फुट ॾिसोसि न केतिरो जेको सो हिन जी बुलंदी आहे। 400-500 फुट हिन जी ऊचाई आहे जेका असां 50 सालनि खां वठी क़ाइमु दाइमु आहे। ॾिसो न पुराणे ज़माने जा जेके कमु ठहियल आहे न उहे केॾा फ़ाइदेमंद ऐं केॾा मज़बूत आहे। अॼु जेके बिल्डिंगूं ठहनि थियूं या इमारतूं ठहनि थियूं उहे तमामु नाक़स मटीरियल सां ठहनि थियूं जेके 5-10 साल 15 साल 20 साल हलनि थियूं। ऐं हे 1975 जी ठहियलु आहे। ऐं केॾी न जेका असां मज़बूत बिल्डिंग आहे। वरे ख़ैरु हीअ साईं असांजो पुराणो दोस्त, हीअ असांजो पुराणो दोस्त आहे साईं असांजो। ॾिसो साईं ॾिसो। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। संगत बि ॾिसो तव्हांखे ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। संगत ख़ुशि आहे, ॿियो ख़ैरु आहे? ख़ुशि साईं तव्हांखे खीकारे थो भाऊ। हीअ साईं असांजो प्यारो दोस्त वॾेरो मोहकमदीन गांचो ॻोठ कलरी। हीअ साईं असांजो पुराणो दोस्त आहे। असां हिन सां हेलो हाय घणे वक़्तु हूंदा, पर हाणे हीअ पंहिंजे जान में ओताक में मौजूदु हूंदा हुआ। असीं हूंदा आहियूं पंहिंजे स्कूल में। सो हीअ भाऊ मिली वियो आहे। अब हीअ केतिरो भला पुराणो आहे? 50 साल त न लॻंदो हिनखे टावर खे। हीअ 80 जहिड़ा 15-20 सालनि जा अॼु त माना हीअ टायर ठहियो आहे। 15 साल हींअर तव्हांजी 60 साल उमिरि हूंदी? 60 साल आहे। अच्छा। हा। हीअ बिल्डिंग तॾोकी ठहियलु आहे? त उन टाइम में ठहियूं पे। हा, हीअ जो खॾा पे खयूं हुई। अच्छा। हीअ पोइ ठहियो। हीअ खॾा खणी ॾिस जेको लोहा जेको मथे पियो न। हा हा। त वॾा खॾा हमचोर से माना खयनि। हिन में शीओ लॻल अथव बाक़ाइदा। शीओ लोहो सरियो शीओ। हा, उन में जेको माना विछाए पोइ जेको मथे माना जेको खयूं आहे हूअं। पोइ हे पंजाबी वीचारा हूंदा हुआ। पोइ जेको माना तॾहिं रसनि ते छिकींदा, पोइ हाई जोर करे माना मथे खणी ईंदा हुआ बाक़ाइदे। तॾहिं मोहम्मद साईं बि माना हयाती हूंदो ऐं पाणी भरींदा हुआ गॾनि ते। अशरफ मलाह, आचर मलाह, हे सभई। उन खां पोइ ठही तयारु थियो त पोइ बिल्डिंग ठहियूं। पोइ बिल्डिंग ठहियो माना मतिलबु त पहिरीं टावर ठहियो आहे, पोइ बिल्डिंग ठही आहे जंहिंखे माना 50 साल पक्का थी विया 50 साल। ऐं अॼु बिल्डिंग मज़बूत केॾी लॻी पई आहे तव्हां ॾिसो ई संगत। हा, हिनखे माना 50 साल ऐं जेके अॼु इमारतूं ठहनि थियूं ॾिसो त उहे 20 साल कोन थियूं हलनि। 20 साल बि कोन थियूं हलनि। त इहा ते असांखे माना जेको सो पुराणे वक़्त खां ऐं हिन जी चौदीवारी असां ड्रही वई आहे। जारिस चौदीवारी हिन जे चौतरफ़ हुई, चइनी पासनि खां जेको सो चौदीवारी हुई। हीअ साम्हूं ॾिसो था न, इहो हुते हाई स्कूल, गवर्नमेंट हाई स्कूल तक़रीबन हिनखे 5 साल मस थिया आहिनि। 5 साल। पर ख़ुशि वेठो आहीं? सभु ख़ैरु अल्हम्दुलिल्लाह। दुआ लॻी पिया, सभु ख़ैरु। वरी हेॾां ते वियासीं, वरी तव्हांखे ॾिठो मुलाक़ात कईसीं।
हिन लाइ कम पंहिंजे सां वियूं न न पंहिंजे कम कम सां अहिड़ो कमु कोन आहे हींअर काकू सभु शयूं ठहियूं पियूं आहिनि हर शइ अलहमदिल्ला सभु तव्हांजो सही नंबर कहिड़ो आहे मूंखे बि ड्रही वियो आहे छोकिरे ड्राए जो आहे ॾे लिखी ॾियईं हा साईं केरु आहे जेको तव्हां सां ॻाल्हाए पियो साईं घणी संगत ॾिसंदी जी। हा घणी संगत सॼो सम्झी नेट ते वेही चढ़ी माशाअल्लाह हा माशाअल्लाह लिखो ज़ीरो ॾे मूंखे ॾे भला लिखी ॾे तव्हां पाण साईं ज़ीरो साईं ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे ख़ुशि वेठा हो साईं ख़ैर ख़ैर मालिक जो करम अल्लाह तव्हां ख़ुशि शुक्र आहे शुक्र आहे वॾो पियो मथे पियो हा हा कंहिं कम था वियो मूंखे निकिरी ज़ीरो कम करे थो कोन हा करे थो 45 36 16 960 लॻंदो तूं तारी वॻी अच्छा तव्हां आयो आहियो हा मूं तुंहिंजे त आयो आहियां मिस कॉल मूं ॾियां तुंहिंजो नालो मूं ॾे हूंदो हा मां पोइ हलो सलाह अथव न महिरबानी ठीकु आहे असां थोरो ठीकु चकर ठीकु ॿियो ख़ैरु आहे महिरबानी दोस्तो ही असांजे जेको सो स्कूल जे पासे में सरकारी इमारत आहे माइक्रो वारनि जी उन खां पोइ जेको सो आहे हिते वरी बेठक आहे ऐं हिते असांजी जेको सो स्कूल जी हेड मास्टर जी गाॾी बीहंदी आहे असांजी बि गाॾी बीहंदी आहे पोइ हिते बीठा हूंदा आहियूं पोइ जेॾीमहिल मोकल मिलंदी आहे पोइ सभु को जेको सो जा बजा दोस्तो तव्हां ॾिसो हुनजी लेंथ माना हुनजी लंबाई हिन जी लंबाई ॾिसो न केॾो वॾो आहे ॾिस केॾो वॾो आहे ॾिसो केॾो वॾो आहे तव्हां चवंदो त जेको सो हीअ टावर जेको सो न 400 खां 500 400 500 पक ई पक आहे जेको सो हुनजी माप आहे 400 500 हिन जी माप बिल्कुलु थींदी पासे में बिल्डिंग हे इन जी आहे हिन में वरी जेको सो हुननि जो कंप्यूटर वग़ैरह या मशीनूं अहिड़ियूं पियलूं आहिनि हाणे त जदीद मशीनूं अची वियूं आहिनि हिननि में जेको सो हिननि में जेको सो आहे अॻे हूंदियूं हुयूं मशीनूं तेल ते हलंदियूं हुयूं हाणे हलनि थियूं बिजलीअ ते या हिन ते जेको सो हलनि थियूं बिजलीअ ते या इहे सोलर सिस्टम आहे न सोलर उन ते ठीकु आहे दोस्तो हाणे मां वञा थो पंहिंजे स्कूल में दुआनि में यादि अलाह साईं ख़ैरु कंदो मौला जिते बि ख़ुशि हुजो आबाद